ॻڙहي यासीन लग मदीजी टाउन मुलाजमिन जी भूख हड़ताल 7 ॾींहनि बाद ख़त्म। मदीजी जे टाउन कमेटी जे मुलाजमिन जी भूख हड़ताली कैंप ते अॻूणे चेयरमैन पीपी अॻवान नजब अली खान कुमारियो पहुची मुलाजमिन सां ॻाल्हियूं करे हमदर्दी जो इज़हार करण लाइ पहुची वियो। मदीजी पीपी अॻवान टाउन मुलाजमिन खे नयूं पगारूं ऐं डिफरेंस वठी ॾियण जी यकीन दयानी कराई, जंहिं ते मुलाजमिन तरफ़ां अॻूणे चेयरमैन जी ॻाल्हियुनि ते लबे कंदे भूख हड़ताल ख़त्म कई वई। मदीजी टाउन मुलाजमिन जो हर मसइलो हल कयो वेंदो। रेगुलर मुलाजमिन खे फुल पगारूं ॾिनियूं वेंदियूं ऐं जेके घोषणो मुलाजिम आहिनि इन्हनि जूं पगारियूं बंदि कयूं वेंदियूं। सरदार दादा नजब अली कुमारियो मदीजी मुलाजमिन सां हर वक़्तु गॾु आहे ऐं जेको जाइज़ मसइला आहिनि इहे एडमिनिस्ट्रेटर सां ॻाल्हियूं करे जल्द नयूं पगारूं जारी कयूं वेंदियूं। अबड़ा क़ौम जो चीफ सरदार ज़ादा नजब अली कुमारियो आख़िर में पीपी अॻवान मुलाजमिन के जूस प्यारे भूख हड़ताल खत्म कराई। मुलाजमिन में खुशी की लहर छाइजी वई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।